हिन वीडियो जे अंदर पाण इहो सिखंदासीं त अगरि का ॻाल्हि को बयान या का स्टेटमेंट अंग्रेज़ी में लिखियल हुजे त पाण उनखे मैथ जे हिसाब में कीअं लिखंदासीं। सो ही आहे द सम ऑफ -7 एंड द क्वांटिटी 8 टाइम्स x। सभ खां पहिरियां लफ़्ज़ लिखियल आहे द सम, जंहिंजो मतिलबु आहे जोड़। कंहिंजी जोड़ थियल आहे -7 जी, सो -7 पाण रखंदासीं। कंहिंसां थियल आहे जोड़ 8 टाइम्स x सां, यानी का बि क्वांटिटी आहे x उनजी अठूं सां -7 जोड़ थियल आहे। सो पाण लिखंदासीं -7 प्लस 8x या -7 प्लस 8x। अचो त हाणे ॿिए सवाल ॾे था हलूं, जंहिंमें आहे टेक द क्वांटिटी -3 टाइम्स x, यानी -3 टाइम्स x का बि क्वांटिटी आहे उहा वठो एंड देन एड 1 ऐं पोइ उन में हिकु ऐड करे छॾियो। सो ईअं कीअं कंदासीं, -3 टाइम्स x ऐं पोइ उन में छा करिणो आहे, हिकु ऐड करिणो आहे, सो प्लस 1। अचो त हींअर सवाल नंबर 3 ॾे था हलूं, जंहिंमें आहे -6 प्लस। सो हिन जो मतिलबु आहे -6 जेको आहे उहो प्लस थियल आहे या जोड़ थियल आहे कंहिंसां, द प्रोडक्ट ऑफ -1 एंड x सां। प्रोडक्ट जो मतिलबु हूंदो आहे ज़र्ब, कंहिंजी ज़र्ब -1 एंड x जी। सो हिनखे जेकॾहिं असां -1 खे x सां ज़र्ब कयूं त असांजो वैल्यू ईंदो -x, यानी असां वटि थींदो -6 प्लस -x। जेकॾहिं असां विचूं निशानियूं पाण में ज़र्ब करे छॾियूं त थी वेंदो असां वटि वैल्यू -6 प्लस इंटू माइनस माइनस ऐं x। सो -6 - x।